हफ़्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में तहां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, पंहिंजे पाण सां मिलो, पंहिंजे पाण खे वक़्तु ॾियो, पंहिंजे पाण खे जज करियो। असांजे समाज जा तक़रीबन सभु माण्हू, शायदि ई को हुजे जेको समूरी ज़िंदगीअ जे दौरान पंहिंजे पाण सां मिलंदो हुजे। न त हर माण्हू साह जी आख़िरी हिॾकीअ ताईं रोज़ जे मामूल खे कुझु हिन तरह सोचे गुज़ारे छॾींदो आहे त अॼु मूंखे हीअ कमु करिणो आहे, अॼु मूंखे हूअ कमु करिणो आहे, हिन माण्हूअ सां मिलणो आहे, हुन सां ॾेती लेती करणी आहे, हिन सां हिसाब चुक्तो करिणो आहे, हीअ शइ वठणी आहे, हूअ शइ ॾियणी आहे, ऐं पोइ वरी ॿिए ॾींहुं साॻे ई नमूने सां। शागिर्द साथियो, माण्हू ज़िंदगीअ में हूअं त पूरी दुनिया सां मिले थो, पर हक़ीक़त में शायदि ई को अहिड़ो हुजे जो पंहिंजे पाण सां मिलंदो हुजे। पंहिंजे पाण सां मिलणु तमामु ज़रूरी आहे। अव्हां पंहिंजे पाण सां मिली सघो था, पंहिंजे पाण खे पाण खां अलॻि काउंट करे, पंहिंजे पाण खे ॻणियो, पंहिंजे पाण खां अलॻि करे। यानी जेकॾहिं तव्हां मां कंहिंजो नालो राज आहे त राज रुॻो इहो न सोचे त सुबुह जो मूंखे सवेरे उथिणो आहे, स्कूल वञिणो आहे, शाम जो रांदि खेॾणी आहे, थोरी टीवी ॾिसणी आहे, ईअं न। थोरो वक़्तु इन तर्ज़ सां बि राज खे सोचणु घुरिजे। राज पंहिंजो पाण खे पाण खां अलॻि ॻणे, यानी हू सोचे त ही राज कहिड़े क़िस्म जो छोकिरो आहे, हिन जो मामूल छा आहे, हिन जा कम कहिड़ा आहिनि, हिन जा कहिड़ा दोस्त आहिनि, हिन जे किरदार में कहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, हिन जूं कहिड़ियूं चङायूं आहिनि जेके माण्हुनि खे फ़ाइदो ॾियनि थियूं, हिन जूं कहिड़ियूं उहे ख़राबु ॻाल्हियूं आहिनि जेके ॿियनि खे नुक़सान थियूं रसाइनि या सुठियूं नथियूं लॻनि। या हिन राज खे मिसाली थियण जे लाइ अञा कहिड़ियुनि कहिड़ियुनि आदतनि जी ज़रूरत आहे। राज छा पढ़े थो, छा लिखे थो, छा सोचे थो। त शागिर्द साथियो, इहा हिकिड़ी ट्रिक आहे जंहिंजे वसीले तव्हां पंहिंजे पाण सां मिली सघो था। पंहिंजे पाण सां मिलो, पंहिंजे पाण खां अलॻि थी, पंहिंजो पाण खे पाण खां अलॻि ॻणे करे। ईअं कंदव त तव्हां पंहिंजो पाण खे सुधारे सघंदा, पंहिंजे पाण खे वधीक काराइतो बणाए सघंदा। असांखे उमेद आहे त असांजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई हूंदी। अचो त लतीफ़ सरकार जो बैत था ॿुधो। ओ चवनई तूं मचो वातां वराए, आगह अगराईअ जो करे हता सो खाए, बांध में पाए वयो कीने वारो कीन की।
लतीफ़ चवे थो हू चवनई तू म चवो वाता वराए। हिदायत थो करे सब्र जी, सहब जी, बर्दाश्त जी, ॿुधण जी, ॿुधी सघण जी। ॿुधण फन आहे, पंहिंजे ख़िलाफ़ ॿुधी सघण शऊर जी निशानी आहे। ॾाहप उहा आहे जो तव्हां अणवणंदड़ ॻाल्हि बि सब्र सां ॿुधी सघो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि रखो त तव्हां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि ॿियनि खे ॿुधाइण था चाहियो त पंहिंजी उहा सुठी ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ शर्त इहो आहे त तव्हां पहिरीं अॻिले खे पूरे ध्यान सां ॿुधो। माण्हुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो, हू ॻाल्हाइनि, तव्हां ॿुधो। हू ॻाल्हाए जॾहिं ख़ाली थी वञनि तॾहिं उन्हनि जे ज़हननि में तव्हां पंहिंजी ॻाल्हि विझो। न ॿुधंदव त हुननि जा ज़हन अॻ ई भरियल हूंदा ऐं उन ॻाल्हियुनि भरियल ज़हन में तव्हांजी ॻाल्हि मिली गिड़मिड़ थी वेंदी या मुमकिन आहे ॻाल्हिड़ो थी वञे। सो उन जे करे हू चवनई तूं म चवो वाता वराए। आगह अगराईअ जो करे ख़ता सो खाए। जेको अगराई करे थो, जेको उबहराई करे थो, सब्र नथो करे, ख़ता थो खाए, ग़लति थो वञे, नुक़सान थो करे। पांध में पाए वियो कीने वारो कीन की। जंहिंजे आदतनि में, जंहिंजे लक्षणनि में कीनो आहे, बुराई आहे, जंहिंजे दिलि में क़ुदूरत आहे, उहो कुझु बि नथो खणी सघे चङाइनि मां। त शागिर साथियो, चङाइनि खे मेड़ण जे लाइ, उन्हनि खे विरहाइण जे लाइ सुठो तरीक़ेकार इहो ई आहे, सब्र करियो, सहब जो मुज़ाहिरो करियो। ॿिया ॻाल्हाइनि, तव्हां ॿुधो। ॿुधण फन आहे, ॾाहप आहे, अक़लमंदी, शऊर आहे। असांखे उमेद आहे त लतीफ़ जो ही पैगाम तव्हां ताईं पहुतो हूंदो। तव्हां पंहिंजे हीअं सां हंडायो ऐं पंहिंजे पाण खे ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत बणाईंदा वञो। तव्हां खां मोकिलायूं था सदाईं जे लाइ जिए लतीफ़।